मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, जेकर मुझे चैनल के तव्हां सब्सक्राइब न किया तो चैनल के सब्सक्राइब करियो, तव्हांजी मेहरबानी थींदी। मुझो वीडियो दोस्तन सां शेयर कयो, ग्रुपन में शेयर करियो, तो जेका मां मेहनत तो करियां, जेका तव्हां तो पंहिंजी हकीकी दुनिया का मामलात का तव्हांखे आगाह तो करियां, तो उन्हनि ताईं हकीकतूं पहुची सघनि। ऐं ॿियो त जेकी मां तव्हां सां मुखातिब थियां थो, टाइम कढां थो, स्टडी करियां थो, उहो तव्हां महिरबानी करे मुंहिंजो सॼो वीडियो ॿुधंदा, महिरबानी। साथियों, 20 अक्टूबर 2024 ते क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां 6वीं आइनी तरमीम जंहिं तेज़ ऐं तकड़े अंदाज़ में पास कराई हुई, उन में वॾे में वॾो रोल बिलावल ज़रदारी जो हुयो। बिलावल ज़रदारी पंहिंजे नाने जे नक्शे कदम ते कोन हलियो, पंहिंजी अमड़ जे नक्शे कदम ते कोन हलियो, पंहिंजे मामनि जे नक्शे कदम ते कोन हलियो, हू आसिफ अली ज़रदारी जे नक्शे कदम ते हलियो। ऐं आसिफ अली ज़रदारी सवाइ दौलत गॾु करण जे, मिल्कियत ठाहिण जे, उनजो को बि सिंध खे संवारण जो को बि तारीख़ी रोल न रहियो आहे। अॻ में 5 साल सदर रहियो, हींअर बि 5 सालनि जे लाइ वरी सदर मुंतख़ब थियो आहे। पर जॾहिं मां इस्लामाबाद वियुसि, हाई कोर्ट में, इस्लामाबाद हाई कोर्ट में, उते सिंधी माण्हू जज नज़र न आयो, स्टेनो नज़र न आयो, रीडर नज़र न आयो, माना स्टाफ बि उते सिंधी माण्हू कोन नज़र आयो। आसिफ अली ज़रदारी 5 साल सदर रहियो, जेकॾहिं चाहे हा त केतिरनि माण्हुनि खे उते नौकरियूं ॾेई पए सघियो, पर उन कोन ॾिनी। त हिन बिलावल ज़रदारी जेका 6वीं आइनी तरमीम, जीअं अंग्रेज़ सरकार जे वक़्त में मुख़्तियारकार चीफ जज हूंदो हुयो ऐं 2 आऊं 3 छाप वॾेरा उन जी बेंच जा मेंबर हूंदा हुआ। पोइ चीफ जज मुख़्तियारकार जेको फ़ैसिलो ॾींदो हुयो, उन जी तौसीक़ करण जे लाइ 2 उन वक़्त जा कम ज़र्फ़ बेज़मीरा अंग्रेज़नि जा नामज़द कयल वॾेरा उन ते सयूं कंदा हुआ, आऊं 3 जूं। हींअर बि ओड़े सिस्टम खे हिननि मुतारफ़ करायो आहे। हाणे MNA ऐं सेनेटर, जुडिशल कमीशन ऐं हायर जुडिशल कमीशन, उन जा मेंबर जेके थींदा, उहे नेशनल असेंबली जा मेंबर ऐं सेनेट जा मेंबर ई हूंदा। उहे अची करे जंहिंखे प्रपोज़ कंदा त उहो एलिवेट थींदो, माना उहो सुप्रीम कोर्ट जो जज थींदो। जंहिंखे MNA ऐं सेनेटर चाहींदा, जुडिशल कमीशन में उहे हूंदा, पार्लियामानी कमेटी में बि उहे हूंदा। माना हाणे हितां जो चौधरी, सरदार, खान ऐं वॾेरो, उहे अदालतुनि जे मथां छांइजी विया, हावी थी विया, इन हद ताईं जो हींअर हुननि पंहिंजी लॉबिंग करणु शुरू कई आहे अदालतुनि में, ऐं सरेआम चवनि था त जिन खे असां चाहींदासीं उन्हनि खे असां एलिवेट कराईंदासीं एज़ अ जस्टिस, एज़ अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट। हाणे असां इहा शइ महसूसु था करियूं त जेको सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस हूंदो, उनखे बि जेकॾहिं वज़ीर आज़म तो मुक़ररु करे
त पोइ उहो वज़ीर आज़म जे मंशा ऐं मर्ज़ी जे ख़िलाफ़ु कीअं फ़ैसिलो ॾेई सघंदो। ऐं वज़ीर आज़म खे जेके MNA चवंदा त वज़ीर आज़म उहो ई कंदो, छो त वज़ीर आज़म MNA जे वोट जे करे वज़ीर आज़म आहे। पोइ तुंहिंजा कातिल, लुटेरा, जलाद जेके माण्हुनि खे क़तलु कनि, उहे माण्हू जंहिंजी हिमायत कंदा, वज़ीर आज़म उनखे चीफ जस्टिस मुक़ररु कंदो। हाणे इहा ॻाल्हि बि ॿुधण में आई आहे त प्रोसिक्यूटर जनरल, एडवोकेट जनरल ऐं सेक्रेटरी लॉ उहे गॾिजी करे मुशावरत कंदा, हिकिड़ी कमेटी तश्कील ॾींदा त जेकी बि हींअर ताईं अदालतुनि फ़ैसिला ॾिना आहिनि उनजी नोयत छा आहे, उहे केतिरा सच ऐं हक़ ते मबनी आहिनि। हाणे जॾहिं प्रोसिक्यूटर जनरल उहो बि सरकारी माण्हू, एडवोकेट जनरल उहो बि सरकारी माण्हू, सेक्रेटरी लॉ उहो बि सरकारी माण्हू, हाणे उहे अचे कमेटी तश्कील ॾेई करे फ़ैसिला ॿुधाईंदा त अॻ में फ़ैसिला ग़लति थिया या सही थिया। अॻ में परवेज़ मुशर्रफ जे वक़्त में ईअं हुयो, जॾहिं इफ्तिखार मोहम्मद चौधरी जी असां कानून जी बहाली ऐं जमहूरियत जी बहाली, रूल ऑफ लॉ, इंडिपेंडेंट ऑफ जुडिशरी जे लाइ पंहिंजो रोल जॾहिं वकला प्ले कयो हुयो बारूं, उन वक़्तु बारूं वॾियूं मज़बूत हुयूं। हिन वक़्तु बारूं वॾेरनि जी चमचागिरी कंदे नज़र थियूं अचनि। इहो उन जे करे छो उन्हनि खे PG थियणो आहे, AG थियणो आहे, ऐं सुप्रीम कोर्ट में 17 जजनि जी जाइ ते हींअर 34 जजनि जो जेको फ़ैसिलो थियो आहे त सभई हींअर वास्कोटियूं पंहिंजूं सिपाहियूं वेठा आहिनि, फुरसूट सिपाहियूं वेठा आहिनि त असां वञी सुप्रीम कोर्ट में जज थींदासीं। साथियों, परवेज़ मुशर्रफ जे वक़्त में जज जी पघार हूंदी 3 लख रुपया, पर हींअर उन जज जी पघार जेका थी वई आहे उहा थी वई 28 लख। 28 लख त पघार थी, उन जी सिक्योरिटी ते केतिरो ख़र्च आहे। जंहिं जाइ ते कोर्ट में फ़ैसिलो थो ॾिए, अदालत में वॾा वॾा AC जा प्लांट हलनि था पिया, उन्हनि जो बिजली जो बिल छा आहे, संदसि जे चैम्बर में वॾा AC जा प्लांट आहिनि, एयर कंडीशन हलनि था पिया, उन्हनि जो बिल छा आहे। CRM में वॾा हीटर था हलनि पिया, उन्हनि जो बिल छा आहे। हिन जी गाॾी जे पोयां 5 मोबाइलूं थियूं हलनि, उन्हनि जी ऑयल जी कंज़म्पशन केतिरी आहे, फ्यूल जी, तेल केतिरो थो सड़े, जेको अमलो उन जे स्कार्ड में वञे थो सिक्योरिटी जे लाइ, उन जा TA केतिरा था थियनि, जंहिं घर में रहे थो उन जी रेंट छा आहे, बिजली जो बिल छा आहे, गैस जो बिल छा आहे, वाटर सप्लाई जो बिल छा आहे, जेको पाणी शानाए थो ऐं मानाए थो पीए थो उन जो बिल घणो आहे महीने में, बोर्ची जी पघार घणी आहे। हिक जज जे अदालत में वेहण जे करे केतिरो अमलो ते नौकरी थो करे, उन अमले जी पघारूं, एडिशनल रजिस्ट्रार जी पघार, एडिशनल एडवोकेट जनरल जी पघार, APG जी पघार, ॿिया जेके हाई कोर्ट में या सुप्रीम कोर्ट में डिप्टी जनरल अटॉर्नी ऑफ पाकिस्तान, अटॉर्नी जनरल फॉर पाकिस्तान, असिस्टेंट अटॉर्नी जनरल फॉर पाकिस्तान, या ॿिया उते जेके मुलाज़िम कमु करनि था, अहिड़ियूं इमारतूं आहिनि, के रेंटेड आहिनि, के पंहिंजूं मिल्कियतूं आहिनि अदालत जूं, उन्हनि जी इन्वेस्टमेंट छा आहे, उन्हनि ते घणो ख़र्च आहे, जजनि जी अयाशी वारी ज़िंदगी कहिड़ी आहे। 28 लख त इहे ज़ाहिर आहिनि। हींअर ताज़ो जेका 6वीं आइनी तरमीम आई आहे
उनमें 11,68,000 रुपया सुप्रीम कोर्ट के जज की पगार वधी वई। छा करे आयो? 11,68,000 रुपया एक वक्त वधी वई। बेसिक पे, एनुअल इंक्रीमेंट, पेंशन फंड, बेनुअल फंड, ग्रेजुएटी, इंश्योरेंस, ये सब शयूं मिलाईंदो तो उन जज जी पैकेज तव्हां ख़बर पइजी हूंदी तो वो घणो थो खणे। करोड़ के लगभग तो खणे, अञा वधीक थो खणे। हिकिड़ो सुप्रीम कोर्ट जो जज जो करोड़ खां मथे उनजी मराहत आहिनि। डिस्पोजल उनजो छा आहे? जजमेंट्स उन केतिरियूं आहिनि? केसनि जो उकलाउ केतिरो आहे? रिलीफ केतिरो आहे? बेल एप्लीकेशन केतिरा थो ॿुधे? रिव्यू केतिरा ॿुधे? रिविजन केतिरियूं थो ॿुधे? कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन्स केतिरियूं थो ॿुधे? उन सां गॾोगॾु क्रिमिनल एक्विटल अपील घणी थो ॿुधे? क्रिमिनल अपीलूं घणियूं थो ॿुधे? डेथ सेंटेंस जे मुतालिक़ जेके अपीलूं उहे केतिरियूं थो ॿुधे? लाइफ इम्प्रिजनमेंट जूं, जनम टीप जूं जेके सज़ाऊं आयल आहिनि उन्हनि खे केतिरो थो ॿुधे? डिस्पोजल उनजो छा आहे? छा थो क़ौम खे डिलीवर करे? मोहतरम साथियों, इन मां साफ़ ज़ाहिर आहे त दौलत मख़सूस हथनि में मुंजमिद थी वई आहे। आर्मी वटि, अदालतुनि वटि, ब्यूरोक्रेसी वटि, करप्ट सियासतदान वटि उहे मिल्कियत जा मालिक थी विया आहिनि। ये ॾींहों ॾींहुं जेको असां कर्ज़ी थींदा था वञूं, ॾींहों ॾींहुं IMF जो कर्ज़ु वधंदो वञे ऐं असांजी ज़िंदगी में ख़ुशहाली नथी अचे, असांजी ज़िंदगी में बहितरी नथी अचे। असां वटि को रेलवे निज़ाम बहितर कोन्हे, असांजूं एयरलाइंस बहितर कोन्हनि, कम्युनिकेशन बहितर कोन्हे, तालीम बहितर कोन्हे, सिहत जी इहा हालत आहे जो असांखे बेड कोन थो मिले, मरीज़ अचे थो बेहोश आहे, उहो पट ते सुम्हारियो थो वञे फर्श ते, उते डॉक्टर हिकिड़ो आहे, माण्हू 200 आहिनि उते, 200 मरीज़नि ते डॉक्टर, 200 मरीज़नि ते हिकिड़ो डिस्पेंसर इंजेक्शन हणण वारो। दवाउनि जी जेका हेॾी बजट आहे उहा काॾे थी वञे? सिहत जो सेक्रेटरी खाई थो वञे, सिहत जो मिनिस्टर खाई थो वञे, तालीम तबाह करे छॾी वई आहे। मोबाइलुनि ते छोकिरा हाणे कापियूं था कनि। तालीम तव्हांजी तबाह, सिहत तव्हांजी तबाह, जहाज़ तव्हांजा तबाह, रेलवे निज़ाम तव्हांजो तबाह, रोड तव्हांजा तबाह, एरीगेशन जो सिस्टम तव्हांजो तबाह, ड्रेनेज सिस्टम तव्हांजो तबाह, पाणी साफ़ पीअण जो कोन्हे, बिजली असां वटि कोन्हे, गैस असां वटि कोन्हे, अख़लाक़ियात असां वटि कोन्हे, इंसानियत असां वटि कोन्हे, रवादारी असां वटि कोन्हे, तहज़ीब असां वटि कोन्हे, शाइस्तगी असां वटि कोन्हे, नफ़ासत असां वटि कोन्हे, रविया बहितर पैदा करे जंहिंसां माण्हू सां मुखातिब थिजे उहे असां वटि कोन्हनि। असां वटि तबाही आहे, असां वटि राइफलूं आहिनि, असां वटि क्लाशनकोफ आहे, असां वटि धाड़ियल कल्चर आहे, असां वटि दहशतगर्दी आहे, असां वटि टेररिज़म आहे, असां वटि गुंडागर्दी आहे, असां वटि मनशात फ़रोशी आहे, असां वटि जुआ जा अड्डा आहिनि, असां वटि जिस्म फ़रोशी जा अड्डा आहिनि, असां वटि ज़मीर फ़रोशी जा अड्डा आहिनि, असां वटि गैरत फ़रोशी जा अड्डा आहिनि, असां वटि ज़हन ज़मीर शऊर खे खपाइण जा दलाली जा हर जाइ ते वॾा वॾा वाक़ था लॻनि। एवरीथिंग इज़ फॉर सेल, हर शइ विकिरो थी थिए, ज़मीर विकिरो थिए, ज़हन विकिरो थिए, गैरत विकिरो थिए, क़ौमी गैरत विकिरो थिए, दरिया जो पाणी विकिरो थिए, दरियानि जे मथां केनाल ठहनि, हुक्मरान ख़ामोश हुजनि, उनजो ज़मीर विकिरो थिए,
उन्हनि जो ज़रफ़ विकिरो थिए। असां जो मुल्क इंतिहाई उन तबाही बर्बादी जे स्टेज ते पहुची चुको आहे जिते रुसवाई खां सवाइ बर्बादी खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे, जिते हर रोज़ हिकिड़ो माण्हू 100 कूड़ थो ॻाल्हाए। उन ॾींहुं हिकिड़े दोस्त ॿुधायो त मां कंहिं जनरल स्टोर ते वियुसि, उनखे चयमि यार हिकिड़ो 1000 मूंखे मिलियो आहे, मां हिकु ॿिनि जाइनि ते वियो आहियां, चवनि था त जाली नोट आहे, तूं पंहिंजे हिन मशीन में चेक कर त छा आहे। हुन चेक करे चयो त इहो फेक नोट आहे, जाली आहे। हुन उते ई 1000 रुपया वठी फाड़ियो त ॿियो माण्हू हुन सां बीठो हुयो, हुनखे चई छो फाड़ियो आहे? कंहिंखे ॾेई छॾियो आहे, राति जो हलाए छॾियो आहे, बैंक वारनि खे ॾेई छॾियो आहे, या कंहिंखे ॾेई छॾियो आहे, अनपढ़ियल खे ख़बर ई न पई आहे। चई यार मज़दूर कमाए डेली 1000 रुपया मस, मां इहो 1000 रुपया हुनखे ॾियां, उहो राति जो छा वठी ईंदो अटो घर, कारो बचालू टमाटा वठंदो, जेके 300 रुपयनि जे क़रीब टमाटा पची चुका आहिनि, जिते 250 रुपया बसर था खपनि, जिते 300 रुपया भिंडियुनि जो रेट आहे, उहो माण्हू छा वठी ईंदो राति जो पंहिंजे बचनि जे लाइ, जिते 240 रुपया 250 रुपया खीर जो केमिकल वारो खीर, इहो तो इन रेट ते विकामजे। 1000 रुपया मज़दूर खे मिले ऐं उहो जाली नोट हुजे त किथां न किथां फिरी कंहिं ॾे त वञिणो आहे, ऐं उहो जेकर मज़दूर ॾे थो वञे त उनजी राति कीअं गुज़रंदी। बच्चा जेके इंतज़ार में आसरे में वेठा आहिनि त बाबू अटो वठी ईंदो, बाबू वञे हथे ख़ाली, उहे बच्चा राति जो कीअं ज़िंदगी गुज़ारींदा, राति कीअं गुज़ारींदा। त हुनखे झलनि पिया त इहो कमु न कर। हुन सुठो कमु कयो, हुन 1000 जे नोट खे फाड़ियो त हुनखे चयो त तो इहो ग़लति कमु कयो आहे। उहो मुंहिंजो दोस्त आहे, तुंहिंजो वकील साहब आहे, मुंहिंजे प्यारे दोस्त असदुल्ला दुरानी जो पुटु आहे, अमान दुरानी, जंहिं पाण 1000 जो नोट फाड़ियो। चई त यार कंहिं ग़रीब खे लॻे त उन जा एक्सप्रेशन्स छा हूंदा। मां इन अमल अमान दुरानी जेके एप्रिशिएट थो करियां ऐं उनजे अमल खे साराहियां थो, ऐं जेकी मुंहिंजो हीउ वीडियो ॿुधो था अमान दुरानी जे इन अमल खे साराहिजो, त माण्हुनि खे इनकरेज करियो, सुठे कम करण वारे खे एप्रिशिएट करियो, इनकरेज करियो। जेको ग़लति कमु थो करे डिस्करेज कयोसि, बेइज़ती कयोसि, रुसवा कयोसि, अकेलो कयोसि, तनहा कयोसि, त समाज में उहो बेइज़तो थिए, बेआबरू थिए, त जुर्म जी सज़ा थींदी आहे। अहिड़ी तरह जहिड़ी मौजूदा वक़्त जे हुक्मराननि आइन में 26 तरमीम करे हिते अदालतुनि खे, जीअं मौलाना अबुल कलाम आज़ाद चयो हुयो ऐं मौलाना अब्दुल वाहिद आरिसर बि उहा तक़रीर वर्जाईंदो हुयो त अदालत आलिया ऐं अदालत उज़मा उन जे मुतालिक़ हू पंहिंजो ॾाढो हिकिड़ो टिपिकल लफ़्ज़ चवंदो हुयो, नथो चवां मतां कंहिंजी दिलादारी थी। त मोहतरम साथियो, असां अदालतुनि खे हींअर 26 आइनी तरमीम में विकिरो करे चुका आहियूं ऐं उन्हनि जे हथ में विकिरो कयो अथऊं। जीअं चीफ जज हूंदो मुख़्तियारकार, पोइ सरकार अंग्रेज़ जीअं उन्हनि खे चवंदो हुयो त मोबे वतन जेके आहिनि, जेके मोबे वतन आहिनि, जेके अंग्रेज़ साम्राज्य जे ख़िलाफ़ु आहिनि, उनखे सज़ाऊं ॾियो ऐं उन्हनि खे पोइ 2 आङूठे छाप वॾेरा सज़ाऊं ॾींदा चीफ जज मुख़्तियारकार जे ऑर्डर ते। हींअर बि उहो ई सिस्टम अदालतुनि वारो जिरगाई सिस्टम जे तरफ़ ॾे राग़िब थी रहियो आहे, कन्वर्ट थी रहियो आहे। हाणे लिटिगेशन जेका आहे अदालतुनि जी घटिजी वेंदी ऐं वकीलनि जी जेका ज़रूरत शायदि बाक़ी माण्हुनि खे महसूसु न थिए। थाणनि ते मसइला पाण हल करींदा या जिरगाई सिस्टम खे अहमियत ॾींदा। हाणे वॾेरा फ़ैसिला कंदा, कंहिंखे कारो करणु, कंहिंखे कारी करणु, कंहिंजो खून लोड़नि, इहो हाणे सभु पावर हितां जे वॾेरे वठनि, MNA MP वठनि। प्यारा साथियो, इहा असांजे क़ौम जी तबाही ऐं बर्बादी आहे।
इन ते असांखे बर्बादु कयो आहे। महिरबानी साथी।